أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الله لطيف بعباده يرزق من يشاء وهو القوي العزيز من كان يريد حرث الآخرة نزد له في حرثه ومن كان يريد حرث الدنيا نؤته منها وما له في الآخرة من نصيب. अल्लाह नरमी करण वारो आहे पंहिंजे बंदनि ते, जंहिंखे चाहे थो रोज़ी ॾे थो, ऐं उहो ई कुवत वारो ऐं कामिल इक़्तिदार वारो आहे। जेको आख़िरत जी पोख चाहे थो, असां उन जी पोख में तरक्की ॾींदासीं, ऐं जेको दुनिया जी पोख चाहे थो त असां उन मां उनखे ॾींदासीं, उन मां उनखे कुझु ॾींदासीं, ऐं आख़िरत में उनजो को बि हिसो न आहे। हिननि आयतुनि में अल्लाह रब्बुल आलमीन बयानु फरमायो त जेके काफ़िर आहिनि उहे उन्हनि खे हिकिड़ो धोखो लॻल आहे त हिते अल्लाह पाक असांखे माल ॾिनो आहे, नेमतूं ॾिनियूं आहिनि, इन खे हू दलील बनाइनि था इन ॻाल्हि जो त माना अल्लाह पाक असां खां ख़ुशि आहे, ऐं जेके असां आमाल करियूं पिया, जेके असांजा अक़ीदा आहिनि, जेके असांजा अमल आहिनि, उन्हनि खां अल्लाह पाक राज़ी आहे। जेकॾहिं अल्लाह पाक असां खां राज़ी न हुजे हा त पोइ हेतिरो माल, हेतिरियूं ख़ुशियूं, हेतिरो औलाद, हेतिरियूं राहतूं असांखे छो ॾे हा। इहो हिकिड़ो वॾो धोखो आहे। त अल्लाह ताला फरमाए पियो, अच्छा धोखो हिन में इहो थो लॻे त जॾहिं अल्लाह ताला हिते असांखे नेमतूं अता फरमाए पियो त पोइ अल्लाह ताला असांखे आख़िरत में बि ॾींदो। त धोखो हिन में इहो लॻियो, अल्लाह पाक दुनिया में जेको बंदनि ते रोज़ी या सिहत नेमतूं ॾे थो, इहा अल्लाह ताला जी हिकिड़ी ख़ासि महिरबानी आहे। अल्लाह ताला फरमायो अल्लाह लतीफ़ुम बिइबादी, अल्लाह ताला पंहिंजे बंदनि दुनिया में अल्लाह ताला महिरबान आहे पंहिंजे बंदनि ते। माना हिते दुनिया में उमूमी तौर ते अल्लाह जी हिकिड़ी महिरबानी आहे। लतीफ़ जो जेको लफ़्ज़ आहे इन जा घणेई मानाऊं कयूं वयूं आहिनि, पर सभिनी मानाउनि जो हासिल ॿ मानाऊं आहिनि। हिकिड़ी माना आहे हफ़ी ऐं ॿी माना आहे बार। ऐं हफ़ी जो मतिलबु आहे महिरबान ऐं बार जो मतिलबु आहे मुहसिन। त अल्लाह ताला दुनिया में पंहिंजे बंदनि ते महिरबान आहे, पंहिंजे बंदनि सां अहसान फरमाए थो, ऐं इहो अहसान अल्लाह ताला जो आम आहे, इन में सभिनी बंदनि जे लाइ। अॻियां अल्लाह ताला फरमाए यरज़ुक़ु मन यशा, जंहिंखे चाहे थो अल्लाह ताला रोज़ी ॾे थो। रोज़ी हिते अल्लाह ताला सभिनी खे ॾे थो। हिन में अल्लाह ताला इहा तख़सीस कान कई आहे त ईमान वारो जेको हूंदो, जेको अल्लाह पाक खे वणण वारा कम कंदो, उनखे रोज़ी मिलंदी ऐं काफ़िर खे रोज़ी कान मिलंदी। हिते अल्लाह ताला सभिनी खे आम कयो, ऐं इन में ई धोखो लॻे थो त अल्लाह पाक असां खां राज़ी आहे। हालांकि इहा त अल्लाह पाक जी उमूमी हिकिड़ी महिरबानी आहे, इन जे करे इन धोखे में अचणु इहो ग़लति आहे। जॾहिं तव्हांजा बद आमाल आहिनि, अल्लाह पाक तव्हांखे हुकुम ॾिना आहिनि जेके, तव्हां उन जी खुली ख़िलाफ़ वर्ज़ी करियो पिया, अल्लाह पाक तव्हां खां नाराज़ आहे। पर इहा अल्लाह जी हिकिड़ी महिरबानी जो नाराज़ हुअण जे बावजूदि हिते दुनिया में अल्लाह तव्हांजी रोज़ी बंदि कोन थो करे। त पर इन जो मतिलबु इहो कोन्हे त इहा महिरबानी अल्लाह जी आख़िरत में पई हलंदी तव्हां सां, छो त अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे उते बद आमालनि जे करे अज़ाब ॾींदो, छो त वह हुवल क़वी, ओ अल्लाह ताला कुवत वारो आहे, अज़ाब ॾियण ते कुदरत रखे थो, कुवत रखे थो। अज़ीज़ अल्लाह रब्बुल आलमीन कुदरत वारो आहे, कामिलुल इक़्तिदार आहे,
जो अल्लाह ताला तव्हांखे उते अज़ाब ॾेई सघे थो। अल्लाह ताला जो तव्हांखे अज़ाब ॾियणु को मुस्तबअद या का ॾुखी ॻाल्हि कान्हे। हिते हिन आयत ते उलमा इकराम फरमाए थो अल्लाह ताला बंदनि खे जेका रोज़ी अता फरमाए थो उन जा मुख़्तलिफ़ क़िस्मनि, यानी मुतलकन रोज़ी त हर इंसान बल्कि हर जानदार खे मिले थी जंहिंसां हू पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघे, पर इन में फ़र्क़ु थिए थो हिकमत जे एतबार सां। किन खे अल्लाह ताला घणी ॾिनी, किन खे अल्लाह ताला घटि ॾिनी, इहा अल्लाह जी हिकमत आहे। ऐं इन में रोज़ीअ जा बि क़िस्म आहिनि। हिकिड़ो त आहे खाधो पीतो, इहा रोज़ी कंहिंखे अल्लाह ताला इहा रोज़ी वधीक ॾिनी आहे, माल दौलत वधीक ॾिनी आहे। ॿी रोज़ी आहे सिहत, कुवत, अल्लाह पाक कंहिंखे वरी कुवत ऐं सिहत वधीक ॾिनी आहे। हिकिड़ो मालदार आहे, करोड़े अरबे खरबे रुपयनि जो मालदार आहे, पर बीमार आहे। ॿियो आहे ग़रीब आहे, पर अल्लाह पाक वरी उनखे सिहत ॾिनी आहे, कुवत ॾिनी आहे, हिम्मत ॾिनी आहे। टी रोज़ी आहे अल्लाह पाक जी रूहानी इल्म, मारिफत अल्लाह पाक जी। त अहिड़े क़िस्म आहिनि अल्लाह पाक जे तरफ़ां रोज़ीअ जा। अहिड़े तरीक़े सां अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे सो अल्लाह पाक जी रोज़ी आहे उन में अल्लाह ताला हज़रत जाफ़र इब्न मुहम्मद रहमहुल्लाह उहे फरमाइनि था त अल्लाह ताला रोज़ी जे सिलसिले में बंदनि ते ॿ अहसान कया। हिकिड़ो अहसान इहो कयो जो अल्लाह ताला सभिनी खे उनजी ग़िज़ा अता फरमाए थो, हर जानदार खे ॾिए थो। ॿियो इहो अल्लाह ताला अहसान फरमायो जो हिकिड़े इंसान खे, हिकिड़े जानदार खे पूरी ज़िंदगीअ जी रोज़ी हिकिड़े ई वक़्त ते कान थी मिली वञे। छो? जेकॾहिं मिली वञे त पोइ हिफ़ाज़त कीअं करे हा, ऐं केतिरी बि हिफ़ाज़त करे हा उहा ख़राबु थियणु लॻे हा। कणिक हिकिड़े माण्हू खे पूरी ज़िंदगी जी कणिक हिकिड़ी वक़्त ते ॾिनी वञे त किथे उहो संभालींदो, हुनखे कीड़ो लॻी वेंदो, हुनखे संभालण ई मुश्किल थी पवंदो। इहा बि अल्लाह ताला बंदे जे मथां ॾुखियाई कान कई, अल्लाह ताला बंदे जे मथां इहा आसानी कई त तोखे जंहिं वक़्त ते जेका रोज़ी ज़रूरत हूंदी न असां उहा पहुचाईंदा रहंदासीं। त अहिड़े तरीक़े सां हीअ जेका आयत आहे हिन जे बारे में लिखियो अथनि उलमा इकराम जो इहो तजुर्बो आहे, जेको माण्हू रोज़ाना सुबुह जो 70 दफ़ा हीअ आयत पढ़े, अल्लाहु लतीफ़ुम बिइबादिही यरज़ुक़ु मन यशाअ व हुवल क़वियुल अज़ीज़, अल्लाह पाक उन जे रोज़ीअ जी तंगी हटाए छॾींदो, रोज़ीअ जा दरवाज़ा अल्लाह पाक उन जे मथां खोले छॾींदो। अॻियां अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो जॾहिं इहा ॻाल्हि आहे त इन में धोखो छा लॻो आहे, दुनिया जी जेका दौलत आहे या दुनिया जी जेका ज़िंदगी आहे ऐं मालो दौलत, इन जे करे धोखो लॻो आहे। इन में इंसान गुरूर में अची वियो, धोखे में अची वियो। धोखे मां निकिरणु घुरिजे ऐं फ़िक्र आख़िरत करणु घुरिजे। अल्लाह ताला फरमाए थो जेको माण्हू आख़िरत जी खेती, आख़िरत जी पोख चाहे थो, असां उन जी पोख में तरक़ी ॾींदासीं। आख़िरत जी पोख छा आहे? नेक आमाल। ऐं उन जो मेवो छा आहे? उन जे मथां जेको सवाबु मिले थो इंसान खे उहो। ऐं उन में तरक़ी छा आहे? उन में तरक़ी आहे अल्लाह ताला कई गुना वधाए करे उन जो अजुर अता फरमाए थो। जीअं क़ुर पाक में ॿिए हंध ते अचे थो त मन जाअ बिल हसनति फलहु अशरु अमसालिहा, जेको हिकिड़ी नेकी आणींदो असां उनखे 10 जेको थो अजुर अता फरमाईंदासीं। त अल्लाह ताला फरमाए पियो त जेको आख़िरत जी खेती जो तालिब हुजे, यानी आख़िरत जी पोख, आख़िरत उनखे यादि हुजे, आख़िरत चाहींदो हुजे, असां उन जी पोख में तरक़ी ॾींदासीं। ऐं जेको दुनिया जी पोख चाहींदो हुजे, सिर्फ़ु उनखे हर वक़्तु दुनिया ई हुजे, त पोइ अल्लाह ताला फरमाए थो त हर हिकु दुनिया चाहीण वारे खे दुनिया कोन मिलंदी, उन खे मिलंदी जंहिंखे असां चाहींदासीं। ऐं ओतिरी कान मिलंदी जेतिरी हू चाहे पियो, ओतिरी मिलंदी जेतिरो असांजो इरादो थींदो। जेकॾहिं असां मुनासिबु सम्झो त उनखे ॾींदासीं, ओतिरो ॾींदासीं जेतिरो हू चाहे पियो, पर जेकॾहिं असां मुनासिबु न सम्झो त हू चाहत भले केतिरी